أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ألم تر كيف ضرب الله مثلا كلمة طيبة كشجرة طيبة أصلها ثابت وفرعها في السماء تؤتي أكلها كل حين بإذن ربها يضرب الله الأمثال للناس لعلهم يتذكرون ومثل كلمة خبيثة كشجرة خبيثة اجتثت من فوق الأرض ما لها من قرار ويثبت الله الذين آمنوا بالقول الثابت في الحياة الدنيا وفي الآخرة ويذل الله الظالمين ويفعل الله ما يشاء صدق الله العظيم. محترم بھائرو، قرآن جے کچہری میں گڈ تھیا آहियूं. نبی اکرم صلی اللہ علیہ وسلم جن فرماयो سٹھی کچہری میں ویہण ای ڄण عطر جے دکان تے ویٹھو، وٹھے نہ وٹھے خوشبو مفت جی پئی ایندس. ہتے بھی عمل کرے نہ کرے اور 4 گھڑیوں جے قرآن جے کچہری میں ویٹھا تو بچی پئیوں. نہ تو اساں چھا نتھا پیا ڳالھايون، پر ہن قرآن جے کچہری میں یہ 4 گھڑیوں اساں جو بچی پئیوں اتنے گھڑیے گھڑیے جو حساب ہوندو. فلاڻو ٹائم کتھے گزاری، جوانی کتھے گزاری، عمر کتھے گزاری. نبی اکرم صلی اللہ علیہ وسلم نے فرمایا لا یزال قدم ابن آدم، ہر انسان جا پیر ہیڈے ہوڑے نہ تھیندا جیسی تائیں 5 سوال انہیں کا تھین. پہریوں ان عمری فیم افنا، عمر تو کھیڈے نمو کاتے ونجائی. یعنی شبابی فیم افنا، جوانی کتھے گزاری. وان مالی من این اکتسبت، مال جے بارے میں سوال تھینو، دولت جے بارے میں تا کتھاں کمائی. چوتھوں سوال ہوندو تا این انفقت، کمائل دولت خرچ کتھے کئی. 5 سوال ہوندو علم، علم جے بارے میں تو کہ جترو دین جو علم ہو انہیں تو عمل کیترو کیو. یہ سوال ہوندا. مو تواں جے آلو سورہ ابراہیم جا 2-3 آیت تلاوت کیوں آن. آیتن میں اللہ تعالی 2 مثال ڈنا ہیں. چھو تا مثال واری گال سمجھ میں جلدی ایندی ہے. اللہ قرآن پاک میں بھی کترا مثال ڈنا ہیں. یہ فرمائے تو مثلہ کمثل الکلب ان تحمل علیہ یلس اور تترکو یلس. یہودی جن کے تورات ملیو انہوں نے تورات جی حفاظت کان کئی، عمل کو نہ کیو. رب فرمائے انہوں جو مثال گڈہ وانگر ہے تو مثل الحمار یحمل اسفارا. گڈہ جے متھاں کتابن جی بوری رکھو، گڈہ کے کا خبر کانے کا الائے چھا رکھو تھن جکو پڑھی کرے عمل نتھو کرے. ان جو مثال اڑو. بیو مثال اللہ تعالی نے نو بلام بن باورا جو. یحمل علیہ اسفارا فرمائے تو مثلہ کا مثل الکلب ان تحمل علیہ یلس و تترکو یلس. بلام بن باورا بنی اسرائیل جے دور میں، موسیٰ علیہ السلام جے دور میں فلسطین میں مقبول دعا نبی بزرگو جیکا دعا گھرندو تو قبول پندی. اللہ جے حکم سے حضرت موسیٰ علیہ السلام حملو کیو. مانو گڈجی آیا بلام بن باورا وٹ. دعا گھرتا شکست کھائے نہ تو گھر بھی ویندا. بلام بن باورا چو تو اللہ جو نبی ہے انہیں جے خلاف ماں دعا نہ تو گھری سکا. مانو چھڈیو سکو نہ کو زال انہیں جے کہ ڈنو چھجو گہن جو چھجو بھرے نو دعا گھرائے مڑ سکا.
नेठ ॻह ॾिसी मुड़ुस बि कुझु भाड़ियो थियो, दुआ घुरियईं पर हथ खणे त हथ किरी पवनिसि, हथ खणे त किरी पवनि। नेठ क़ौम खे ॾसु ॾिनई, ॿियो तरीक़ो कोन्हे, दुआ नथो घुरी सघां, बाक़ी पंहिंजे क़ौम जूं नौजवान नियाणियूं तेल सुरमा करे कंहिं शइ जे बहाने खपाइण जे बहाने सां मूसा अलैहिस्सलाम जे लश्कर में वञनि। केरु हथु विझे रुकावट न कनि, बुछड़ाईअ ते लहंदा त कॾहिं बि सोभा हासिल करे न सघंदा। क़ौम ईअं कयो, नियाणियूं मोकिलियूं। ज़ुमरी कमांडर हो, हाफ़िज़ इब्न कसीर लिखियो, ज़ुमरी कमांडर हो, उनखे कबशा छोकिरी वणी, पंहिंजे तंबूअ में वठी कारो मुंहुं कयईं। ॿिए खे वरी ॿी वणी, उन पंहिंजे तंबूअ में वठी कारो मुंहुं कयो। तव्हां त रब सां अहिड़ी ठोकर हयनि जो क़ुर थो फरमाए, अरबईन सनत यतीउन फिल अर्ज़, 40 साल भिट कंदा रहिया, फतह करे न सघिया। ते मिसाल रब सां ॾिना आहिनि, खोड़ आहिनि। मसलुल हयात दुनिया कमाइन अंज़लनाहु मिन तबी नबातुल अर्ज़। हयातीअ जो मिसाल ईअं अथव ॼण मींहुं वसियो, सलागाह फुटा, वरी जो मींहुं बस थी वियो, सोकाड़ो थी वियो, त फुटल सला बि सुकी उते जो उते किरी पिया। हयाती ईअं अथव तव्हांजी, हींअर जवानिड़ी आहे, सर सब्ज़ साओ आहे, वरी जॾहिं सोकाड़ो थींदो, पौड़ो थींदो त उहे सभु कुवतूं तव्हांजो ख़तमु। क़ुर मिसाल थो ॾिए। हुज़ूर जन जे तइलीम में बि मिसाल आहिनि। पाण फरमायूं, हिकिड़ो माण्हू जाइ पियो ठहिराए, मज़दूर कयईं, मज़दूरनि खे चए थो त सुबुह खां वठी ॿेपारीअ ताईं जेके मज़दूरी कंदा उन्हनि खे दिरहम दिरहम मिलंदो, माना 1000 रुपया मिलंदो, सुबुह खां वठी ॿेपारीअ ताईं। जॾहिं ॿेपारी थी तॾहिं जाइ जे मालिक चयो, मूंखे आहे तकड़, हींअर जेके मज़दूरी कंदा ॿेपारीअ खां वठी टेपारीअ ताईं, उन्हनि खे बि दिरहम दिरहम, उन्हनि खे बि 1000। उन्हनि मज़दूरी कई। पाण फरमाईंदो, जॾहिं टेपारी थी तॾहिं जाइ जे मालिक ऐलान कयो त जेको हिन महिल खां वठी सांझीअ ताईं कमु कंदो उनखे 2 दिरहम, उनखे 2 दिरहम मिलंदा, माना 2000। उन्हनि त कमु कयो थोरो टाइम, टेपारीअ सांझीअ विच ते कलाकु ॾेढ, उन्हनि कमु थोरो कयो पर मज़दूरी ॿीणी। मथियां कावड़िया, असांखे 1000, असां हेॾो कमु कयो आहे, 5 कलाक 6 कलाक, हिननि 1 कलाक त हिननि खे तो मज़दूरी ॿीणी ॾिनी। जाइ जो मालिक थो चए त मूं तव्हां सां ज़ुल्म त कोन कयो आहे, जेको ॻाल्हायो मां ओतिरो ॾिनो अथमि, वधीक मां छा कयां। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मिसाल ॾेई पोइ फरमायो, पहिरियों मज़दूर आहिनि यहूदी, मूसा अलैहिस्सलाम जा उम्मती। ॿिए नंबर जा मज़दूर आहिनि ईसाई, ईसा अलैहिस्सलाम जा उम्मती। 3 मज़दूर आहिनि मुंहिंजा उम्मती। हिननि जे लाइ कमु थोरो, अजुर वॾो। मिसाल ॾिनो हुज़ूर जन, पाण फरमायो, हिकिड़ो जहाज़ हो पाणीअ वारो, 3 तबका, हेठियूं डेक, मथियों चङो सेकंड क्लास, उन खां मथां वरी अपर, उहो वरी सुठो। मथे जी टिकेट वधीक, विच जी कुझु घटि, हेठियों जेको पाणीअ में ॿुॾल हो उनजी टिकेट थोरी। हेठिएं तबके वारा मिसकीन माण्हू हुआ, मथां पाणी भरण पिया वञनि त हेठियां झलनि पिया, मथियां झलनि पिया, हेॾो न अचो, तव्हां गप था करियो, हेॾे न ईंदा कयो। त हेठिएं तबके वारा चवनि था, साईं असांखे पाणी त खपे न, पोइ जेकॾहिं तव्हां हेॾे अचणु नथा ॾियो त असां पंहिंजे तबके में सोराख़ कयूं, उतां पाणी कढूं।
नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जे मथे तबके वारा सियाणा थींदा हुननि खे झलींदा त दाई नेवे जो सोराख कंदो त सॼो जहाज़ ॿुॾंदो, बचा थी कोन थींदो। तंहिंजे करे उहा कीचड़ भली आहे, बाक़ी तव्हां हेॾो पाणी भरियो ॿेड़ीअ में सोराख न कयो। हुज़ूर जन फरमायो हिते जहान में बि ईअं के चङाईअ जो कमु कनि था, के बुराई जो कमु कनि था, नेकनि भलारनि जो कमु हुननि खे रोकनि, बाबा ईअं न कयो, सुठो न आहे। जे छॾे ॾींदा त संदन मर्ज़ी असांजा पोइ तबाही ईंदी त सभिनी लाइ ईंदी, पोइ अज़ाब ईंदो त सभिनी लाइ ईंदो। त मिसाल वारी ॻाल्हि जल्दी सम्झ में ईंदी आहे। सूरह इब्राहिम में अलाह ताला ॿ मिसाल ॾिना आहिनि, न ॻाल्हाइण जा, ज़बान जा। अलम नजअल लहू ऐनैन व लिसानम व शफ़तैन। क़ुरान शरीफ़ में अलाह ताला फरमायो मूं थोरा त घणा कया पर ॿ थोरा वॾा तव्हां ते कया अथमि, हिकिड़ो ॿ अखियूं ऐं ज़बान ॻाल्हाइण वारी। अखियूं बि वॾी नेमत ऐं ज़बान ॻाल्हाइण वारी बि वॾी नेमत, पर ज़बान ॻाल्हाइण वारी अखियुनि खां बि वधीक नेमत आहे। छो? जानवरनि खे ज़बान ॻाल्हाइण वारी कान्हे, उन्हनि खे अखियूं आहिनि, पेर आहिनि, नक आहे, पर उन्हनि खे ॻाल्हाइण वारी ज़बान कान्हे, माण्हुनि खे आहे। इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे त ॻाल्हाइण इन ज़बान सां गुनाह बि घणा थींदा, नेकियूं बि घणियूं थींदियूं। ऐं ज़बान सां चङा कम बि घणा थींदा, बुरा कम बि घणा। गिला ज़बान सां, कूड़ ज़बान सां, चुगली ज़बान सां, गारियूं ज़बान सां, कुफर बकंदो ज़बान सां 15 गुनाह ॻणिया थिए ज़बान सां थींदा आहिनि। नेकी बि थींदी आहे, जे ज़िक्र अज़कार करे त पोइ रुॻो नेकी नेकी आहे, ॿई पासा आहिनि। अखियुनि सां बि घणा गुनाह ऐं घणियूं नेकियूं। चङो दीदार करे थो त अल्हम्दुलिल्लाह नेमत आहे, रुॻो न नुस्को हणंदो थो वते ज़ियारतूं हेॾे होॾे कंदो त पोइ वरी अज़ाब आहे। ॿई नेमतूं वॾियूं आहिनि। इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह लिखियो अल्लाह ताला ॿिन्ही उज़वनि खे, ज़बान खे ऐं अखियुनि खे उते जो उते दरवाज़ो ॾिनो आहे, ताक ॾिना आहिनि ॿ। अखियुनि खे ॿ छपर ताक आहिनि, ग़लति नज़र जो अंदेशो हुजे त ताक बंदि करे छॾ, ॿ ताक आहिनि इहे बंदि करे छॾ। ज़बान खे बि दर ॾिनो अथई ॿ ताक। जेकॾहिं बुछड़े अखर जो अंदेशो हुजे चपनि खे बंदि करे वेही रहे, ॿई हिन जा ताक आहिनि, हिन जा बि ताक हुन जा बि ताक। ॿिया उज़वा खुलियल आहिनि, अखियुनि खे बि दर आहे त ज़बान खे बि दर आहे। फरमाए थो मसलु कलिमतिन तय्यबतिन कशजरतिन तय्यबतिन। ऐं जेको तव्हां सुठो था ॻाल्हायो, वाकई बि चङा अखर ॻाल्हाए त जीअ में जायूं मिलंदियूं, जे ख़राब अखर ॻाल्हाए त नफ़रत पखिड़िबी। मूंखे मालूम थिए थो कुझु साल अॻे 14 साल मां यूनिवर्सिटीअ जे मस्जिद में, बिलाल मस्जिद में जुमो पढ़ाइण वेंदो हुउसि, महीने जो हिकिड़ो जुमो VCA जे ऑर्डर सां। रस्ते सां 14 साल वॾो अरसो आहे, रस्ते सां रब खे ॿाॾाईंदो वेंदो हुउसि, छो त वेठा रुॻो प्रोफेसर आहिनि, वॾा वॾा माहिर वेठा आहिनि। रब साईं तूं इज़त सां मोटाए वठी वञजांइ, इज़त सां मोटाइजे। अहिड़ो को ख़राबु अखर ज़बान मां न निकिरे त ज़बान मां जा बुछड़ो बि निकिरंदो, चङो अखर बि निकिरंदो। फरमाए थो सुठो अखर थो ॻाल्हाए त हियां ठरी पवंदो, इज़त ॾींदा, पर जे ख़राबु अखर ॻाल्हाए त नफ़रत पखिड़िबी। हज़रत मौलाना अशरफ अली साहिब जन लिखियो आहे मिसाल, हिकिड़ी छोकिरी
जंहिंखे अकुल घटि हो, ॻाल्हाइण जी तमीज़ कान हुअसि, उनजो रिश्तो थिए कोन पियो, नेठि रिश्तो थी वियो। मां चयसि त छोरी ॻाल्हाइजांइ न उते, ॻाल्हाईंदीअ त मतां ठहियलु रिश्तो बि टहे। हिन जो कोन ॻाल्हाईंदसि, परिणिजी वई। हिकिड़ो ॾींहुं कोन ॻाल्हाई, ॿियो ॾींहुं बि कोन ॻाल्हाई। ससु चयसि त माई अमर तूं कोन थी ॻाल्हाईं? की मासी मां बि ॻाल्हायां छा? हा तूं ॻाल्हाए न। की मासी जे इहो मुड़ुसु ॾिनो अथनि, इहो मरंदो त ॿियो मिलंदो। ससु चए छोरी तुंहिंजी माठि भली आहे, तूं माठि कर। अखर त ॿ चयई, पर इज़त पंहिंजी लोढ़े रखी। हीउ ॻाल्हाइण ई आहे, वरी मोटंदो कोन्हे को। हिकु दफ़ो जेको ॻाल्हाई सो ॻाल्हाई। खीर ॾुधल, तीर छुटल, सुखुन चयल, वक़्तु वियल, चारई न मोटंदा। चङे ॻाल्हाइण जो रब मिसाल थो ॾिए। क शजरतिन तय्यबतिन, तो जेको सुठो ॻाल्हायो आहे, ज़िक्र कयो आहे, क़ुर पढ़ियो आहे, दुरूद पढ़ियो आहे, ॼण तो हिकिड़ो वण पोखे छॾियो। शजर माना वण, सुठो वण पोखियो अथई, मेवेदार वण तो पोखे छॾियो। अहिड़ो तो वण पोखियो आहे, असुलुहा साबितुन व फरुहा फि समा, चोटियूं उन जूं आसमान ते आहिनि, पाड़ूं जर में अथसि। छो? जर में जे पाड़ूं न आहिनि, पोइ शाखुनि जो पाणी कॾहिं घटिया कॾहिं वधा। जे बंदि थियनि शाखूं त हिन जे सला सावा बि सुकी वञनि। पर हिन तो जेको वण पोखियो आहे, हिन जूं पाड़ूं जर में आहिनि, टारियूं हिन जूं आसमान ते आहिनि। छो? हेठि जिन जूं टारियूं आहिनि उन्हनि जे लाइ न हक़ आहे। ॿेर जूं हेठि टारियूं हूंदियूं आहिनि त छाड़पूं, भितर, चौपलियूं, पथर इहे हणिबा आहिनि, हणंदा आहिनि ॿार। अंबड़ियूं जे हेठि त उहे पटींदा। पर तो जेको वण पोखियो आहे, इन जूं पाड़ूं त जर में आहिनि, पर चोटियूं आसमान ते अथसि, कंहिंजूं जिंबूं पहुचंदसि कोन, तुंहिंजो मथे आहे। तूं ती उकुल कुल हीन बेज़न रबिया, मेवो वण ॾींदो आहे मौसम सां। पर तो अहिड़ो वण पोखियो आहे जेको 12 महीना मेवेदार, 12 महीना मेवेदार। शजरतिन तय्यबतिन असुलुहा साबितुन व फरुहा फि समा, तूती उकुलहा कुल हीन बिइज़्नि रबिहा, रब जे हुक्म सां बदिलो नेक थो मिले। रुगो क़ुर पाक पढ़े, हुज़ूर जन फरमायो मन कर मिनल क़ुरान हरफन, जेको क़ुर पाक जी तिलावत कंदे हिकिड़ो हर्फ़ थो पढ़े, 10 नेकियूं मिलंदियूं, 10 दर्जा बुलंद थींदा, 10 गुनाह मेटबा। पाण फरमाए ला अकुल अलिफ लाम मीम हरफुन, अल्फ हरफुन, लाम हरफुन, मीम हरफुन। मां इएं नथो चवां त अलिफ लाम मीम हिकिड़ो अखर आहे, इहे 3 अखर आहिनि। अल्फ धार अखर आहे, लाम धार अखर आहे, मीम धार अखर आहे। माना रुगो अलिफ लाम मीम पढ़ण सां 30 नेकियूं मिलंदई, 30 दर्जा बुलंद थींदा, 30 गुनाह माफ़ थींदा। पर अञा आलमनि ॿी माना बि कई आहे। जॾहिं चवंदा आहियूं अलिफ त 3 अखर चयासीं, अलिफ लाम फे, लाम लाम अलफ मीम, मीम मीम ये मीम, 9 अखर थी विया जेके चयासीं त 90 नेकियूं मिलंदियूं, 90 दर्जा बुलंद थींदा, 90 गुनाह मेटबा। सुठो ॻाल्हाइण माण्हूअ जो, क़ुर थो पढ़े, जीअं क़ुर में अलाह ताला फरमायो मा यल्फिज़ मिन क़ौलिन इल्ला लदैहि रक़ीबुन अतीद। तव्हां जेको ॻाल्हायो था, मलाइको इंतज़ार में आहे। तव्हां अखर कढियो, लिखी छॾींदो, लिखी छॾींदो त हिन हे ॻाल्हायो, लिखंदो सभु कम आहे, पर इहो ज़रूरु लिखंदो त छा ॻाल्हाई। अमाल नामो आख़िरकार ॿोलीअ कहिड़ीअ में हूंदो जो सभु सम्झंदा, छो त हिते त ॿोलियूं मुख़्तलिफ़ आहिनि। पठाणनि जी पंहिंजी ॿोली आहे, बिरोहनि जी पंहिंजी आहे, सिंधियुनि जी पंहिंजी आहे, पंजाबियुनि जी अलॻि आहे।
अंग्रेज़नि जी अलॻि आहे। इहो अमालनामो कहिड़ी ॿोलीअ में हूंदो जेको हर को पढ़ी सघे। हाणे सम्झाइणु सवलो आहे। असांजे अमलनि जी वीडियो पई थी भरिजे, वीडियो मलाइक भरनि पिया था, पढ़ियल हुजे न हुजे ॾेखारींदसि त हे ॾिसो छा कयो आहे। ओ सभु तस्वीर ॾाढी छापियल हूंदी, गुनाह करे नेकी करे सभु लिखियल हूंदो। त मुंहिंजा भाइरो सुठे ॻाल्हाइण खे अलाह ताला मिसाल ॾिनो आहे। मसलन कलिमतन तय्यबतन, पाक अखर तो ॻाल्हायो, त शजरतिन तय्यबतिन ॼण तो वण पोखे छॾियो, असलो आहे साबितो व फरो आहे फिस समा, जंहिंजूं चोटियूं हिन आसमान ते, पाड़ूं आहिनि जर में, अहिड़ो तो वण पोखियो आहे। तो थी उकुला कुल हीन बिइज़्न रबिहा, रब जे हुकुम सां 12 महीना उन में फल मिले थो, मेवो मिले थो। सुठे ॻाल्हाइण जो नतीजो आहे। मसल कलिमतिन खबीसतिन, सलात शरीफ, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मद नबील उम्मी व आलिहि वसल्लम। मसल कलिमतिन खबीसतिन, बुछड़ो तो अखर ॻाल्हायो, गिला कयई, गार ॾिनई, ताना मेहणा ॾिनई, सहापा ॾिनई, कुफर बके, ॼण तो हिकिड़ो ट्रूह जी वल पोखी आहे। ट्रूह जी वल खे पाड़ कान्हे, हथ विझी जो सट ॾे त पाड़ सुधो निकिरी ईंदो, वारीअ ते हूंदो आहे। कि शजरतिन, अहिड़े वण वांगुरु जेको खबीस हुजे, बुछड़ो वण हुजे, ख़राबु वण, ओहिड़ो तुंहिंजो मिसाल आहे बुछड़े ॻाल्हाइण जो। गिला कंहिंजी करे उनखे चवंदा आहियूं दादा ॻाल्हि कजांइसि न, हाणे तूं ई कोन मुड़ियो आहे त उहो कीअं मुड़ंदो, तूं ई वेठो थो गिला करीं त कीअं न मुड़ंदो। हुज़ूर जन फरमायो अल ग़ीबत अशद मिन ज़िना, गिला ज़िना खां बि बुछड़ो गुनाह आहे। छो? ज़िना वारो पछताईंदो मां न कयां बुराई, गिला वारो पछताईंदो कोन, उहो चवंदो मां त सच थो चवां। सच खे त गिला चइबो आहे, कूड़ हूंदो पोइ त बहतान आहे, इनखे गिला इनखे चइबो आहे। त माण्हू गिला करणु कोशिशि करे त न करे। तूं जंहिंजी गिला थो करी, ॿिए हंधि वरी तुंहिंजी गिला हलंदी, वरी तुंहिंजी गिला पिया कंदा माण्हू। तूं बि को पाक पोती कोन्हे। 4 ख़ामियूं 4 ख़ूबियूं हर इंसान में आहिनि, तूं दरगुज़र कर, न त बि ख़ामोश त रहो न, माठ रहो, गिला न कर, कुफर न बकिजे। ज़बान सां माण्हू सुठो ॻाल्हाए, इन ॻाल्हाइण में हर्फ़ हर्फ़ ते कंट्रोल करे, ख़्यालु करे त मां ॻाल्हायां छा थो। अवल सोचे पोइ ॻाल्हाए। कोशिशि करे माण्हू कलमो पाक, क़ुरान पाक, दुरूद पाक, इन्हनि ते विर्द हुजे, पढ़े पियो, गुनाहनि खां बची पवंदो। रस्ते सां हले थो का आयत पढ़ंदो वञे, सुवारीअ ते चढ़ियो आहे का आयत पढ़ंदो वञे, जेके 2 अखर यादि हुजनि, न त अलिफ लाम मीम हे त सवलड़ा आहिनि न, इहो पढ़ंदो वञे। बिस्मिल्लाहिर रहमान रहीम पढ़ंदो वञे। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतम व फिल आखिरत हसनतम व क़िना अज़ाबन नार, इहा पढ़ंदो वञे। का न का क़ुरान जी दुआ या दुरूद हुज़ूर जन ते पढ़ंदो वञे, अखर जो अजुर पियो मिलंदो, सवाब पियो मिलंदो। पर जे गंदी ज़बान इस्तेमालु कंदो त उनखे सख़्तु सज़ा मिलंदी। बुराई आहे, बुराईअ जो बदिलो बुरो आहे, हिते बि आख़िरत में बि वॾो नुक़सानु आहे। मसलो कलिमतिन खबीसतिन क शजरतिन खबीसतिन इज्तुस्त मिन फ़ौक़िल अर्ज़ मालहा मिन करार, उनखे करार कोन्हे। बुछड़े ॻाल्हाइण खां पोइ पछताईंदो, मां अजायो ॻाल्हायो। मौली साहिब मीर मोहम्मद साहिब मीरक वारो उहे पियो ॿुधाए त हिकिड़े मौलीअ वाइज़ कयो, वाइज़ में असांजे जमायत खे ॾाढो ॻाल्हायईं। मौल साहिब जो त कैसेट हथ करे मां केस कयोमांसि जज वटि, हे ॾिसो मौलवी आहे, फज़ीलत ॻाल्हायो अथई।
जॾहिं जज मौलवीअ खे घुरायो मथां क़ुरान पाक हो जिते मुंहिंजो आवाज़ ई कोन्हे, मूं न ॻाल्हायो आहे, आवाज़ु अलाए कंहिंजो आयो, इनकार करियो, तॾहिं वीडियो कोन आई, तॾहिं हू आई आवाज़ वारी। त माना पछताईंदो सही त मां अॼु आयो ॻाल्हायो, पर पोइ जो पछताइणु कम जो कोन्हे। पहिरीं माण्हू होश रखे, सुठो ॻाल्हाए, ख़राब न ॻाल्हाए। कि शजरतिन ख़बीसतिन इज्तुसत मिन फ़ौक़िल अर्द मा लहा मिन करार, इनखे करार ई कोन्हे पंहिंजे ॻाल्हाइण ते। व लिसानुहु रतबम मिन ज़िक्रिल्लाह, ज़बान अल्लाह जे ज़िक्र सां आली हुजे, हमेशह माण्हू अल्लाह जो ज़िक्र पियो करे। शुक्र अल्हम्दुलिल्लाह जो असांखे गूंगो न कयो अथई, ज़बान ॾिनी अथई, ज़बान ॾिनी रब क़ुरान पढ़ण लाइ, ॾिनी ज़बान ज़िक्र अज़कार लाइ, पर असां हुनखे इस्तेमालु ग़लति कंदा आहियूं। इज्तुसत मिन फ़ौक़िल अर्द मा लहा मिन करार युसब्बितुल्लाहु अल्लज़ीना आमनू बिल क़ौलि साबित फिल हयाति दुनिया फिल आख़िरा। अल्लाह ताला रिज़ल्ट थो ॿुधाए, नतीजो थो ॿुधाए। फरमाए थो जेको तव्हां सुठो था ॻाल्हायो, आदत पाण में सुठे ॻाल्हाइण जी आहे, दुरूद पाण जी आदत आहे। रब थो फरमाए मरण महिल, कब्र में, क़यामत में उहा आदत मां तोखे यादि ॾियारींदुसि। क़ुरान जा हाफ़िज़ हिफ़्ज़ कंदे जेको गुज़ारे था वञनि, असां अखियूं ॾिठो आहे त क़ुरान जो आयतूं पढ़ंदे पढ़ंदे दम परवास। दुरूद पढ़ंदड़ हेर अथसि, आदत अथसि हिन जी, त उते मरण महिल बि दुरूद, कब्र में बि दुरूद, मलाइकनि खे बि दुरूद जो जवाबु ॾींदो। सुठी आदत तूं कर। युसब्बितुल्लाहु अल्लज़ीना आमनू बिल क़ौलि साबित फिल हयाति दुनिया व फिल आख़िरत, दुनिया में बि आख़िरत में। हुज़ूर जन फरमायो जॾहिं मय्यत खे दफ़न करे कांधी मोटंदा आहिनि, दफ़न करे कांधी मोटंदा आहिनि, तॾहिं उन वटि ॿ मलाइक ईंदा आहिनि जिन खे मुनकर नकीर चइबो आहे। फयुकीदानी, उथारे विहारींदा अथसि, चवंदा अथसि त मर रब्बुक मन नबीयुक वमा दीनुक, रब कहिड़ो, नबी कहिड़ो, दीन कहिड़ो। हुज़ूर जन फरमायो त मोह हूंदो अथसि ओलह, ॾिसंदो त सिज लहे ॿुॾे थो, मलाइकनि चवंदो ज़रूनी उसली, ज़रूनी उसली, तव्हांखे लॻी आहे सुवाल जवाब जी, तरसो मुंहिंजी निमाज़ थी कज़ा थी, मां निमाज़ पढ़ां पोइ भली सुवाल जवाब कजो। मलाइक चवंदा हिन मुले खां वधीक छा पुछो, जेको हिते बि निमाज़ खे नथो छॾे, इन मुले खां वधीक छा पुछो। त इहा हेर ॾींदो रब, आदत हूंदी त उहा मरण महिल बि यादि ईंदी, कब्र में बि यादि ईंदी, आख़िरत में बि कम जी थींदी। जे न त पर कूड़ त कूड़ आहे। हुज़ूर जन फरमाए हिकिड़े दफ़े मुर्किया खिलिया, साहब अर्ज़ु कयोसीं अॼु मुर्को पिया, खिलो पिया। पाण फरमायो मूंखे किसो आख़िरत जो यादि अची वियो। हिकिड़े माण्हूअ खे अलाह ताला घुराईंदो, उनखे फरमाईंदो त हे तो अमल कया, ॾेखारींदुसि रब अमाल नामो, हे तो गुनाह कया। उहो रब जे आॾो बि कूड़ ॻाल्हाईंदो, जीअं हिते कूड़ो रब जे आॾो बि कूड़ो। चवंदो न साईं मां त मस्जिद मां निकितो ई कोन, हे मलाइकनि जो लिखियो आहे, अलाए दुश्मनी अलाए छा जो वेठो लिखियो अथनि, मां त मस्जिद मां निकितो ई। माना जीअं हिते कूड़ो तीअं रब जे आॾो बि कूड़ ॻाल्हाईंदो। हेर जो अथसि त काॾे वञे, हे कूड़नि बदूड़नि ते हेरियल, त कब्र में बि कूड़ हणंदो। पोइ हुज़ूर जन फरमायो त नख़्तिमु अला अफ़वाहिहिम व तुकल्लिमुना ऐदीहिम व तशहदु अर्जुलुहुम। रब तो फरमाए त वात ते हणंदो सां मोहर, बंदि कंदो सां बंदि कर ज़बान, तूं वरी मस्जिद जो कखु आहीं, बंदि कर ज़बान। पोइ उज़वा शाहिदी ॾींदसि, हथ शाहिदी ॾींदा, पेर शाहिदी ॾींदा। तंहिंजे करे कोशिशि करे माण्हू ॻाल्हाए त सुठो ॻाल्हाए।
ख़राब ॻाल्हाइण खां पाण खे बचाए जेतिरो थी सघे कोशिशि माण्हू कंदो त अलाह ताला चङाईअ जी नसीहत कंदो, नसीब कंदो। वरन त हिसाब किताब वॾो आहे, ज़बान क़ीमती वॾी आहे, ज़बान नेमत बि वॾी आहे त हुनजो पुछाइण बि वॾो आहे। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।